नाज़रीन, सॼी सिंध जी आम मेहरापुर ऐं भर पासे वारनि इलाइक़नि में कणिक जो फ़सुलु लहण बावजूदि ख़ुराक खाते पारां सेंटर क़ाइमु न कया विया, जंहिं करे आबादगार सस्ते अघ ते कणिक विकिरो करण ते मजबूर आहिनि। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे आकाश कुमार। सॼे सिंध जी आम मेहरापुर ऐं आसपास में कणिक जो फ़सुलु लहण बावजूदि बि फूड खाते ज़िलो नौशरो फिरोज़ पारां कणिक जी ख़रीदारीअ लाइ सेंटर क़ाइमु न कया विया आहिनि, जंहिंजे करे आबादगारनि कणिक सरकारी रेट खां घटि अघ ते मंडी ऐं ॿाहिरां आयल वापारियुनि खे ॾियण ते मजबूर आहिनि। आबादगारनि खे बारदाणो न मिलण वारे अमल ख़िलाफ़ आबादगारनि आवाज़ टीवी न्यूज़ सां वीचारींदे चयो त जीअं कणिकुनि जा फ़सुल असां कयूं था त उन वक़्तु हर शइ असांखे महांगी थी मिले, कलर, ॿिज, भाण, दवाऊं। ऐं जंहिं वक़्तु असां जीअं पोख तयारु थी थिए उन वक़्तु असांखे का बि सहूलियत नथी मिले। ऐं असांजे शहर मेहरापुर में सरकारी इदारा खोले जंहिंमें असां पंहिंजी कणिक विकिरो करे सघूं। इन शहर मेहरापुर जा सरमाएदार ऐं मंडिनारा भताखोर उन्हनि वटि खणी था वञूं त हू असांखे पंहिंजा रेट था ॾियनि। जीअं त असां वधि में वधि हुकूमत खे अपील था कयूं, मुतालबो था कयूं त मेहरापुर में सरकारी इदारा खोलिया वञनि जंहिंमें असां पंहिंजूं कणिकूं ॾेई ऐं पंहिंजा सही रेट वठी सघूं। हुकूमत खे अर्ज़ु था कयूं त पंहिंजा जेके आहिनि खोलियो, मर्कज़ खोलियो ऐं असांखे बारदानो बि कोन थो मिले, न को असांखे अघु सही थो मिले। महिरबानी करे हुकूमत खे ख़ुदा करण असां अर्ज़ु था कयूं त मर्कज़ खोलियो, असांखे बारदानो ॾियो, असांखो रेट असांखे सही ॾियो। बारदानो असांखे मिले, छो जो ज़मीनुनि में ख़र्च आहिनि, तेल वधी विया आहिनि, कलर महांगा आहिनि। इन जे करे असां सरकार खे अर्ज़ु था कयूं त सरकारी जेको मर्कज़ आहे इहो खोलियो वञे, सरकारी धिको खोलियो वञे मेहरापुर तालुके में। हारी नारी ग़रीब माण्हू, पोखनि जा वॾा ख़र्च आहिनि, कलर महांगा आहिनि, दवाऊं कयूं, धिकनि जा पैसा ॾियूं, ढल भरियूं ऐं असांजे सेंटर खोलिया वञनि जेके सही असांखे रेट मिले। असां ग़रीबनि जा ख़र्च आहिनि, असांखे पोख में बचत कान थी थिए। आबादगार ऐं हारियुनि जी ॻाल्हियूं ॿुधियूं, हुननि जो इहो ई चवणु आहे त मेहरापुर शहर अंदरि को बि सरकारी ख़रीदारी मर्कज़ क़ाइमु न आहे थियो। हिननि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त शहर अंदरि ख़रीदारी मर्कज़ क़ाइमु कया वञनि त जीअं असां पंहिंजी कणिक सही अघ में विकिरो करे सघूं। कैमरामैन साबिर अली सां गॾु आकाश कुमार, आवाज़ टीवी न्यूज़, मेहरापुर।